एक बेरो वरी मोहब्बत सा सलात पढ़ो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अक्रमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलनब्लुवन्नकुम सदक़ल्लाहु मौलानाल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, अल्लाह जे पाक कलाम मंझां सिर्फ एक लफ्ज़ मूं पढ़ियो। शाह साईं फरमायो त जे तो नज़र नेक त बिस्मिल्लाह ही बस थई। कुरान मजीद जे हर लफ्ज़ में बल्कि हर अखर में माना उनजा समुंड समायल है। छो त ही मखलूक जो कलाम न है, खालिक जो कलाम है। इन लफ्ज़ जे अंदर अल्लाह पाक जल्ल जलालहू जल्ल शानहू पंहिंजे बाननि खे मुखातिब थींदे इरशाद फरमायो, वलनब्लुवन्नकुम, ऐं अलबत ज़रूर बिल ज़रूर असां तव्हांखे आज़माईंदासीं। अरबी ग्रामर जो कायदो आ, लाम ताकीद जो आ, पोयों नून सकीलो ताकीद जो आ। जिते जंहिं बि अरबी लफ्ज़ में अॻियों लाम अचे, पोयों नून शब्द वारो अचे, त इन में कसम जी माना निकिरंदी आ। रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायो त कसम सां, ज़रूर बिल ज़रूर, इन ॻाल्हि में न शक आ न शुबो आ, इन ॻाल्हि में न रख रखा है न का रियायत आ। वलनब्लुवन्नकुम, ज़रूर बिल ज़रूर, कसम सां तो चवां त ज़रूर असां तव्हांखे आज़माईंदासीं। मुसलमाननि, मोमिननि, कलमे पढ़ण वारनि, अल्लाह जे मथां ईमान आणण वारनि सां अल्लाह मुखातिबा। ते कलमे पढ़ण वारो, ए मोमिनो, ए मूं रब खे मञण वारो, मां रब कसम सां तो चवां तव्हांखे ज़रूर आज़माईंदुसि। अल्लाह जो कसम सचो, अल्लाह जो वाइदो, अल्लाह जो फरमान, ज़रूर आज़माईंदुसि। पो नंढनि जी आज़माइश नंढी, वॾनि जी आज़माइश वॾी। जंहिंखां जेॾी वॾी आज़माइश वठबी, उनखे ओॾो वॾो सर्टिफिकेट मिलंदो।
जेको जेडो वडो इम्तिहान पास कंदो, जेको जेडो वडो इम्तिहान पास कंदो उनके ओडी वडी डिग्री मिलंदी, उन जो ओडो वडो मर्तबो थींदो। मसलन अगर के मानू 8 दर्जा पढ़िया हैं तो उनके 8 दर्जे जो सर्टिफिकेट मिलंदो ना। 8 जमायतूं पास कई तो उनके को मैट्रिक जो सर्टिफिकेट को न मिलंदो। जे मैट्रिक पास कई आ उनके इंटर जो सर्टिफिकेट न मिलंदो। जे इंटर पास कयो आ उनके बीए या LLB जो सर्टिफिकेट न मिलंदो। जे बीए पास कई, MA पास कई, उनके MPhil या PhD जी डिग्री न मिलंदी आ। जेको जेडो वडो इम्तिहान पास कंदो आ उनके ओडो वडो सर्टिफिकेट मिलंदो। जेडो वडो इम्तिहान थींदो आ ओडो वडो दर्जो वधंदो आ। वो मानू उन उहदे जो उन मकाम जो लायक बणजंदो आ। जेडो वडो उहदो हासिल करण चाहे ओडो वडो इम्तिहान दींदो, उन इम्तिहान दियण का बाद में वो उन उहदे जो हकदार बणजंदो। तव्हां गाल समझी? गाल समझ में आई? मोहब्बत से एकड़ो बेरो सलात पढ़ो। अल्लाह। इम्तिहान, आजमाइश, परखा, इब्तला या अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू पंहिंजे बानन खां वठंदो आहे। जेकी मञन नथा, मोमिन ई न आहिनि, कलमो जन पढ़ियो ई न आहे, या उहे परे पियल आहिनि, उन्हनि खां इम्तिहान छा जो? हू तो हूअं ई जो दोज़ख जा हक़दार आहिनि। वे उई कहर ऐं गज़ब जा हक़दार आहिनि। पर जेको पंहिंजो हूंदो आहे अल्लाह उन खां इम्तिहान वठंदो आहे। ऐं हदीस पाक में आहे त जेको जेतिरो अल्लाह जो वधीक क़रीब हूंदो उन खां ओॾो वॾो अल्लाह ताला इम्तिहान वठंदो। अशद्दुल बलाउल अंबिया, सब का वडी वडे परखा, वडे का वडे इम्तिहानन में अचण वारा अल्लाह जा नबी। नबीयन का छो त नबीयन जो दर्जो पूरी मखलूक जे अंदर, इंसान जात जे अंदर नबी सभिनी का वधीक इज्जत ऐं शान वारा। त नबीयन के रब्बुल आलमीन जल्ल शानू आज़माइशूं, इम्तिहान भी ओडा वडा वरता। हजरत ज़करिया अलैहिस्सलाम के करट में चीरियो वियो। हजरत जरजीस अलैहिस्सलाम के कत्ल कयो वियो। साईं जो बूटी बूटी का धार कई वई। हजरत ईसा अलैहिस्सलाम के परखियो वियो। हजरत मूसा अलैहिस्सलाम के परखियो वियो। हजरत दाऊद अलैहिस्सलाम जो इम्तिहान वरतो वियो। हजरत आदम अलैहिस्सलाम के आजमायो वियो। तव्हां क़ससुल अंबिया के ॾिसो, नबीयन जा किस्सा ॿुधो पढ़ो त केॾियूं वॾियूं अल्लाह जे नबीयन इम्तिहान ऐं आज़माइशूं पास कयूं। उन खां बाद में जेकी अल्लाह जा मुक़र्रब बाना, अल्लाह जा मुक़र्रब बाना, रब जे कुर्ब वारा बाना, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जे वेझड़ाई वारा बाना, जो जेतिरो कुर्ब वधीक उन खां आज़माइश ओडी वडी। नंढन खां आज़माइश नंढी, मोमिन आम माण्हू कलमे पढ़ण वारो उन खां अल्लाह ताला नंढड़ी आज़माइश वठंदो आहे। आज़माइशूं असांखो वठे थो। असां हिकिड़ा नंढड़ा कलमे पढ़ण वारा अल्हम्दुलिल्लाह इन ज़ुमरे में शामिल आहियूं। रब हुन परी धुर खां बचायो आहे, मञण वारनि में शामिल आहियूं।
आज़माइश हर एक जी थिए थी। तव्हां हिते वेही ॾिसो त फ़क़ीर घणियूं था दुआऊं घुराइनि। कंहिंसां कहिड़ी वेदन आहे, कंहिंसां कहिड़ी आहे, को कर्ज़ में आहे, को मर्ज़ में आहे, को बीमारी में आहे, कंहिंसां ज़ाल नथी ठहे, कंहिंसां पुटु नथो ठहे, आहे की न? ख़बर यार जी थी परख सां पवे, बिना परख जे यार हर को चवे। ये तो हर को आशिक सदाईंदो न, ये तो हर कोई आशिक सदाईंदो, पर आशिक जी ख़बर पवंदी आहे इम्तिहान सां। फ़क़ीर जी ख़बर पवंदी आहे इम्तिहान सां। सच्चे ऐं कूड़े जी ख़बर पवंदी आहे इम्तिहान सां। खोटे ऐं खरे जी तमीज़ थींदी आहे परखा सां। पो नंढड़नि जो नंढड़ी आज़माइश में कम टपी वेंदो, पर जेको जेॾो वॾो हूंदो उन जी इम्तिहान ऐं आज़माइश भी ओॾी वॾी हूंदी। ॻाल्हि सम्झ में आयो? हाँ, ये न चो त सियाणे असांखे फ़क़ीर बि थिया आहियूं, ही तकलीफ़, ही मुसीबत, ही मुश्किल, ही आज़माइश, साईं असां त फ़क़ीरी में फासी विया आहियूं। आहिनि की न? हाँ, जब उखली में दिया सर तो मूसलों का क्या डर। उखरी में मथो विधो तो मोहरा त लगंदा न। हाँ, चवी तो पानी में भी घिड़ा कपड़ा भी न पुसन, पानी में अंदर भी वञा कपड़े ते छंडो भी न लगे, ये तो कोन थींदो न। फ़क़ीर थींदे, मोमिन थींदे, अल्लाह जे रस्ते में ईंदे त पो आज़माइशूं ऐं इम्तिहान ज़रूर ईंदा। छो त रब जो वाइदो बीठो आहे, वला नबलुवन्नकुम, मां रब कसम सां थो चवां त ज़रूर बिल ज़रूर मां रब तव्हांखे आज़माईंदुसि। ॻाल्हि सम्झो? चो सल्लल्लाहु अलैहि या कुर्सी का भी आए, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सभी मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु। मुझा सोना हबीब मदीने वाला साईं, दुनिया में मदीने वाले साईं जड़ो न को आयो न को ईंदो। महबूब जे इज्जत जड़ी कंहिंजी इज्जत नाहे, महबूब जे अज़मत जड़ी कंहिंजी अज़मत नाहे, महबूब जे मकाम जड़ो कंहिंजो मकाम नाहे, महबूब जे शान जड़ो कंहिंजो शान नाहे। पर मुझे महबूब खां जेको आज़माइशूं वरतियूं वियूं, अहिड़ियूं वरी दुनिया में कंहिंखां आज़माइशूं वरतियूं ई न वियूं। हाँ, जेके इम्तिहान मुझे सुने हबीब ते आया। मक्के जे शहर में निहारियो, सरजमीन मदीना ते निहारियो, या ताइफ जे शहर में निहारियो, या बदर जो मैदान हुजे, या उहद जो मंजर हुजे, या हुनैन जी लड़ाई हुजे,
या तबूक वारो सफर हुजे, मुझे सोने हबीब जी पूरी जिंदगी आजमाइशुन से भरपूर नजर थी अचे। हेरो नबूवत जो ऐलान कयो आई होडो दुश्मनन पत्थर वसाइण शुरू कया हन, गारियों ॾियण शुरू कयूं हन। मुझे महबूब जो गुलाब जे गुलन खां नाज़ुक बदन को अहिड़ो वक्त थो अचे जो जिस्म रत में रंगीन बणजी वञे थो। हिननि माण्हुनि खे महबूबन ॾुखायो कहिड़ो हुयो, हुज़ूर जन हिन खे कयो छा हुयो? हुजूर त सादिकुल वअद हुया, अमीन हुया, हर कंहिंसां भलाई कंदा हुया, दुश्मन सां भी चङाई कंदा हुया। अरे जेॾी महिल हिजरत वारी रात मक्के खे छॾियूं पिया वञनि, उहे दुश्मन जेके घेरो कयो बीठा, शहीद करण जे लाइ तलवारूं म्याण मां कढियूं बीठा, उन्हनि जा सोन चांदी महबूबनि जे घर में अमानत रखिया हुया। साईं फरमाइनि था आहिनि त मुंहिंजा दुश्मन, पर अली इन्हनि जूं अमानतूं मूं वटि रखियल आहिनि। अली मां हिजरत अबू बकर सां गॾिजी कयां थो, तूं तेसी मदीने न अचिजांइ, हे अमानतूं धणियुनि ताईं पहुचाए पोइ मदीने अचिजांइ। हुजूर जन त हुन सां भलायूं कयूं न, हर कंहिं सां चङायूं कयूं हुयूं न, पत्थर छो पे हयूं, गारियूं छो पे ॾिनियूं। शेब अबी तालिब जे अंदर 4 सालन ताईं मुझे दिल पर नबी के महसूर कयो वियो। मक्के में को ॻाल्हाए न बोलाए, समाजी बाइकाट। हाँ अल्लाह अकबर कबीरा। ओ मुझा पिरी प्यारा, मुझे सुने हबीब मक्के जी पूरी जिंदगी मुबारक नबूवत जा 23 साल बड़ी आजमाइशुनि में गुजारियो। हुजूर जा गुलाम जन कलमो पढ़ियो, जन ईमान आंदो, उन्हनि ॾे निहारियो त उन्हनि जी जिंदगी मुबारक केॾे आजमाइशुनि मां गुज़री आहे। बीबी सुमैया खे बिन्ने स्वारियुनि में टंगूं अम्मा साइण जूं ॿधी करे, हिकिड़ी स्वारी खे होॾे ड्रोड़ाइनि था, ॿिए खे होॾे ड्रोड़ाइनि था, त साइण जो जिस्म चीरजी 2 टुकड़ा बणिजी पवे थो। बिलाल के गरम पत्थरन जे मथां कमीस लाहे पुठाड़ा उघाड़ा करे जमीन ते सुमारन था, पेरन में रस्सियूं बधी मक्के जे पत्थरन ते केलन था, जो पत्थरन जे चुंबुन में सुने बिलाल जो सजो जिस्म चिचरजी वञे थो, रतो रत बणजी वञे थो। ही आज़माइश न हुई त ॿियो छा हुयो? हाँ? थोरो हेॾे तवजह कयो, हिकिड़ो मसलो समझण जो आहे। गुनहगारन खे, बदकारन खे अगर तकलीफ़ अचे, दुख अचे, आज़माइश अचे, त उन्हनि जा गुनाह रब मेटे छॾींदो आहे। हिकिड़ी रात जो बुखार 2 सालनि जे गुनाहनि खे मेटे छॾींदो आहे। हिकिड़ी रात जो बुखार ॻाल्हायो 2 सालनि जे गुनाहनि खे मेटे छॾींदो आहे। जेतिरी माने खे रस्ते सां वेंदे का तकलीफ़ थी अचे, हत शौक तव्हांजो पेर में कंडो लॻी वञेसि, इन कंडे जे करे रब उन जा गुनाह बख़्शे छॾींदो आहे। थक थी पवे, कम करे थकजी पवे, इन थक जे करे रब उन जा गुनाह बख़्शे छॾींदो आहे। बदकार खे, गुनहगार मोमिन खे जेकॾहिं तकलीफ़ अचे त उन जे गुनाहनि जो कफ़ारो आहे। पर हिकिड़ो बानो आहे ई नेकोकार, को गुनाह बि नथो करे, रात ॾींहुं चङनि कमनि में मशगूल आहे, नमाज़ बि पढ़े थो, तहज्जुद बि पढ़े थो, रात जो जागे थो, नफ़िल पढ़े थो, अल्लाह जो ज़िक्र करे थो, क़ुरान जी तिलावत करे थो, सुबुह जो वरी तकलीफ़ बि ॾिसे थो, त इहो को गुनाहनि जो कफ़ारो नाहे, इहो को अज़ाब नाहे, या का गिरफ्त नाहे, पर इहा आज़माइश आहे जंहिंजे ज़रिए रब उन जे दर्जे खे बुलंद कंदो आहे। ॻाल्हि सम्झ में आई? हाँ? आबिदन के इबादतुन में उहे दर्जे
दर्जा न मिलंदा आहिनि ज़ाहिदन के ज़ुहद में उहे दर्जा न मिलंदा आहिनि निमाज़ियुनि के निमाज़ में मुजाहिदन के जिहाद में सखियुनि के खैरात में तहज्जुद गुज़ारन के तहज्जुद जे निमाज़ुनि पढ़ण में ज़ाकिरन के ज़िक्र करण में उहे दर्जा न मिलंदा आहिनि जेके ॾुख सहण वारनि के सब्र में रब दर्जा ॾेई छॾींदो आहे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वलनबलुवन्नकुम कसम सां जरूर बिल जरूर मां रब तवां के आज़माईंदुस जरूर तवां जो इम्तिहान वठंदुस अल्लाह जो कौल सच्चो आ ऐं थियणो आ होशियार थियो पैर पुख्ता कयो फकीर थियायो तो थी ॾेखारजो जे नेक थियायो त पाण मल्हाए ॾेखारजो वदा जे ॾुख अचनि जे सख़्तियूं अचनि जे गर्मियूं अचनि सर्दियूं अचनि त बि पंहिंजे यार जो दर छॾणो नाहे हज़ारनि गमनि में ॾिनुम मुस्कुराए सजण तां ही सिरड़ो छॾियो थमे सहाय सजण तां ही सिरड़ो छॾियो थमे सहाय हज़ारनि गमनि में ॾिनुम मुस्कुराए सजण तां ही सिरड़ो सजण तां ही सिरड़ो रहे शाल सुनो सदाई सलामत कुर्ब में कबूली असां क़यामत ॾिसी यार के सब छॾियम गम भुलाए हज़ारनि गमनि में ॾिनुम मुस्कुराए सजण तां ही सिरड़ो सजण तां ही सिरड़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह बुधो आजमाइश जरूर ईंदी इम्तिहान जरूर ईंदो पर इम्तिहान जे मामले में मानू बिन किस्मन जा हुंदा है घणन किस्मन जा हुंदा है हिकड़ा एड़ा मानू जन के मुस्तकबिल जी खबर न हुंदी आ त मुखे केड़ी आजमाइश मुते अचण वारी आ केड़ो इम्तिहान मुते अचण वारो आ हुनके पाण के खबर न हुंदी आ रब जी मर्जी जेड़े इम्तिहान में आजमाइश वटेस अल्लाह ताला इन सागी आयत में अल्लाह ताला ते बुधायो आ वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूए व नक्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात कदे खौफ दींदुस कदे भूख दींदुस कदे भूख सां आजमाईंदुस कदे खौफ सां आजमाईंदुस कदे भूख ॾेई आजमाईंदुस कदे मां रब मालन जा नुक़सान करे तव्हां के आजमाईंदुस कदे पोखुन जा नुक़सान ॾेई तव्हां के आजमाईंदुस ये मुख्तलिफ किस्मन जो रब जी मर्जी जेड़ी जेड़े इम्तिहान में बाने के मुब्तला करे जी इम्तिहान वठे रब जी मर्जी आ ॾिसो न स्कूलन में तव्हां इम्तिहान ॾींदा आहियो पोइ मुम्तहिन जी मर्जी आ रिटन में वठे वाए वाए में इम्तिहान वठे जीअं वठे
मर्जी वारो है ना मुझो करीम रब जिए चाहे पंजे बाने का जेड़े तरह जो इम्तिहान वठे पर हिकड़ा मानू एड़ा हन जिनके अगियों जी खबर न हुंदी आ त मुखे केड़ो इम्तिहान पास करनो आ पो रब जी मर्जी जेड़ो इम्तिहान वठे से इन बाने के वो इम्तिहान पास करनो आ पास कंदो वींदो दर्जो मिलंदो वींदुस पर हाने इन मानू जेके खबर ना है तो मुखे अगियो छा थियण वारो आ मुतमईन हुंदो बेफिक्र हुंदो आ पो हाने ओचतो आज़माइश अची वई ऐं पो उनके निभाईंदो इहो निभाइण ईमान जी निशानी आहे पर मुझा दोस्तों ब्या बाना एड़ा हुंदा हन जिनके अल्लाह ताला उनन जे इम्तिहान जेको अचण वारो आ उने का अग में रब उनन के इत्तला दींदो आ त तो को ही आज़माइश वठंदुस पो कन के इल्हाम जे जरिए कन के कशफ जे जरिए कन के ख्वाब जे जरिए कन के रुया सालिहा जे जरिए रात जो सुतो पियो हुंदो ख्वाब में दिसण में इंदुस मुके ही आज़माइश अची रही आ कने के वली जे जरिए कने नबी सोने जे जरिए ख्वाब में महबूब बुधाईंदस त तोके ही इम्तिहान अचण वारो आ कने मुर्शिद बुधाईंदुस त तोके ही इम्तिहान अचण वारो आ कने खुद रब इल्हाम कंदुस त तोके ही आज़माइश अचण वारी आ हाने इम्तिहान अचण का अग में उनके बाखबर कयो वेंदो आ गाल समझो वड्डी पहिरे मानुन का हिनन मानुन जी आज़माइश अञा वधीक कड़ी हुंदी आ वधीक दुखी हुंदी आ वधीक कठन हुंदी आ छाजे करे जो खबर आहे त जो मुसा ही कुछ थियण वारो आ ही आज़माइश मुके पास थियण वारी आ ही आज़माइश मुके पास करनी आ जने खबर भी हुजे ऐं पो मुंह न मोड़े ऐं पो कंध न कढाए ऐं पो मुंह नहीं सामो थी अचे उन आज़माइश के जंजी खबर भी आहे जेका बाखबर भी आहे त ही इम्तिहान मुते अचण वारो आ पो न दुआ घुरे न बे को मदद वठे न को बे के जी इस्तिआन तलब करे पर चवे त मां इहो इम्तिहान पास कंदुस हाने इहा आज़माइश अञा वधीक कड़ी आ ऐं इन आज़माइश पास करण वारे जो दर्जो अञा वधीक आज़माइशूं हुजूर जे घराने ते आयूं आज़माइशूं त हजरत अली ते भी आयूं आज़माइशूं हजरत अबू बकर ते भी आयूं हजरत उमर ते भी आयूं हजरत उस्मान ते भी आयूं मुझा दोस्तों आज़माइशूं बिलाल ते भी आयूं आज़माइशूं सुहेब ते भी आयूं पर आज़माइश जेका सोने हुसैन ते आई उन जो तू पूरी इस्लाम जी तारीख में इन आज़माइश जो को मिसाल ही न तो मिली से तवा आलमन का बुधो आए ता हजरत इमाम हुसैन वियो बचड़ा वठी वियो पो हिय थी वियो बाज़ माण्हुनि जे ज़हननि में इहो ख़्याल हूंदो आहे त इमाम हुसैन खे अॻियों जी ख़बर कोन हुई त छा थियण वारो आहे वियो ओचितो जंग थी वई ओचितो आज़माइश अची वई ईअं कोन्हे अञा मुझो सोनो इमाम हुसैन पंजी अमड़ जी गोद में आ त हुसैन जे शहादत जो तस्करो मदीने जे बच्चे बच्चे खे आ अञा इमाम हुसैन नंढड़ो आ मदीने जे घिटुनि में रांदियूं खेॾी रहियो आ त मदीने वारनि खे ख़बर आ त हुसैन करबला में शहीद थींदो छो त मदीने वारे साईं जेके अल्लाह ताला अॻियां पोयां इल्म ॾेई छॾिया आहिनि हुजूर जन पंहिंजे इल्म नबूवत जे ज़रिए ॼाणी वरितो हुयो त मुंहिंजे बच्चे हुसैन ते ही आज़माइश अचण वारी आहे हुसैन
के उहो दर्जो शहादत जो मिलंदो, उहो मकाम मिलंदो, जन्नत जे जवानन जी सरदारी मिलंदस, तो उन जे ला आज़माइश भी एडी वडी अचण वारी थस। मदीने वारे साईं अगे ही बाखबर करे छडियो त हुसैन करबला में पंजे बच्चन सूदी जान कुर्बान कंदो। गाल समझी? हाँ अम्मा उम्मे सलमा साइण थी फरमाए त मुझा सोना हबीब हुजरे में वेठा आहिनि। हिकिड़ो मलाइक आयो आ, आसमान तो लथो आ, जे रब के अर्ज कयो मुझा मौला मूंखे मोकल ॾे त मां तुंहिंजे सुहिणे मुहम्मद जो दीदार करे अचां। रब हिकिड़ो पैगाम ॾिनुसि, उहो पैगाम खणी रब जे तरफ़ां मुंहिंजे सुहिणे हबीब जी बारगाह में आयो आ। बीबी उम्मे सलमा साइण थी फरमाए त हुजूर जनवट मां वेठी हुजा। फरमाए उम्मे सलमा मुझे हुजरे मां बाहर निकरी वञ, दर बंद करे छॾ, अंदर कंहिंखे अचण जी मोकल न ॾिजाए। अॼु मलाइक मूसा का अजीब ॻाल्हि सलण आयो आ, मूसा को रब जो पैगाम पहुचाइण आयो आ। ए उम्मे सलमा मुझे अंदर हुजरे में कंहिंखे अचण न ॾिजाए। अमा साण फरमाए तो मां बाहर निकतस, हुजूर अकेला आहिनि। थोड़ी देर गुजरी त नंढड़ो हुसैन खेडंदो खेडंदो नाना साईं जे दर ते पहुतो। दर बंद हुजे, ॿारड़े जी आदत हूंदी आ जो पंहिंजे प्यारे खे न ॾिसंदो आ त बच्चो वठी रोंदो आ। जेॾी महिल नाना मुहम्मद करीम खे न ॾिठई दर बंद आ, हुसैन रोअण लॻो। उन जे रोअण जो आवाज़ पहुतो। अम्मा उम्मे सलमा साइण परचाइण लॻी, मिठड़ियूं ॾियण लॻी त रोअण जो आवाज़ अंदर पहुतो। साईं फरमाइनि था उम्मे सलमा मुंहिंजे बच्चे हुसैन के छॾ त अंदर अची। हुसैन अंदर वियो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी बारगाह में इमाम हुसैन अंदर आ। अम्मा उम्मे सलमा थी फरमाए त काफी देर खां पोइ जेॾी महिल दरे नबूवत खुलियो